जिला रिपोर्टर जाम शोरूम मोहम्मद सफर सेवानी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल खुर्शीद कॉलोनी साइड एरिया कोटड़ी में बिजली न होने सबब ॿार उस्ताद सख्त परेशान। जॾहिं त गवर्नमेंट हाई स्कूल खुर्शीद कॉलोनी में लॻल सोलर पैनल में प्राइमरी स्कूल लाइ ईंदड़ सोलर जो कनेक्शन ख़त्म करे छॾियो आहे, जंहिंजे करे बिजली न हुअण करे स्कूल जा नंढड़ा शागिर्द गर्मी में परेशान नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त स्कूल जे अमले ऐं शागिर्दनि ॿुधायो त अॻु में असीं कैंपस स्कूल सां गॾु हुआसीं, हाणे कैंपस स्कूल ख़त्म थियण सां ई हाई स्कूल जे इंतिज़ामिया वारनि सोलर वारी तार कढी छॾी आहे। इन्हनि जो चवणु आहे त अव्हां असां खां धार थी विया आहियो, पंहिंजी बिजलीअ जो बंदोबस्तु पाण करियो। यादि रहे त उहो सोलर प्लांट गवर्नमेंट तरफ़ां प्राइमरी स्कूल ऐं हाई स्कूल जे लाइ गॾियल ॾिनो हो। गर्मी में वेठा असां भी तुम्हारे बत्ते जुनून असां लाइ हुसैन साहब असां तव्हांजे बचन घुरो असांजे पखो न थो हले महिरबानी करे बिजलीअ लाइ तव्हांजे बचन घुरायूं, महिरबानी करे बिजलीअ लाइ असांजे हुसैन साहब असां बि तव्हांजे बचन घुरूं असांजे पखो हलायूं, गर्मी आहे ॾाढी।